अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल ग़ुलाम हुसैन छा ग़ुलाम हुसैन बंदि थी चुको आहे। जीअं हवेली अध में बंदि थी वियो ग़ुलाम हुसैन बि ईअं बंदि थी वियो छो त हीउ बि केतिरनि वारनि जो ड्रामो आहे, हू बि केतिरनि वारनि जो ड्रामो हुयो। कहिड़ी वजह खां इहो मसइलो थियो आहे जो ग़ुलाम हुसैन जी एपिसोड नथी अचे अॻिते, जागीर बि नथो अचे, छा मसइलो आहे छा मसइलो न आहे, सॼी अपडेट ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं सभिनी खां पहिरियां हवेली ड्रामे जी अपडेट बि मूं ॾिनी हुई त हवेली ड्रामो 71 खां अॻिते न ईंदो, न आयो, अञा ताईं न आयो, तव्हां ॾिठो न ईंदो, उहो ख़तमु थी वियो। हाणे हिन जी बि अपडेट पकी मां तव्हांखे ॾींदुसि, ईंदो या न ईंदो। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ा लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। हलूं था अॼु जी ग़ुलाम हुसैन ड्रामे जी अपडेट जी तरफ़। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल ग़ुलाम हुसैन। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ग़ुलाम हुसैन बंदि बि न थियो आहे, बैन बि न थियो आहे। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दोस्तो कुझु शूटिंग जो मसइलो थियो आहे, ॿियो वरी हेॾो सकाफ़ती ॾियारो अची वियो कल्चर डे जो, इन जे करे ड्रामो कोन हलाए वियो। तव्हांखे ख़बर आहे 1 डिसंबर ते सिंध कल्चर जेको आहे डे हूंदो आहे, सकाफ़ती ॾाढ़ो हूंदो आहे। अॼु उहो ॾाढ़ो मिलायो पियो वञे सॼे सिंध में, सॼे पूरे पाकिस्तान जिते सिंधी रहंदा आहिनि सॼी दुनिया में मल्हायो पियो वञे। इन जे करे ग़ुलाम हुसैन ड्रामो इन खां पोइ अची वेंदो ऐं बक़ाया ॿिया ड्रामा बि हली वेंदा। टेंशन वठण जी का बि ज़रूरत न आहे, न बंदि थियो आहे न कुझु। हीउ बंदि थिया त असां तव्हांखे हिन जी ख़बर ॾेई छॾियूं आहे। हीउ बंदि न आहे थियो, हीउ सिर्फ़ु इन्हनि वजूहात जी खां इन जे करे न अची सघियो आहे। तमामु जल्द अची वेंदो। लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा।